रतेदेरो में बदमनी जो जिन बेकाबू चोरियूं फुरियूं धाड़ा रोज़ जो मामूल बणियल। पुलिस अघूर निंड में सुतल। तैयब लाड़े वटां सेलर जे मज़दूरनि खां फुर वाक़े ख़िलाफ़ सेलर मज़दूरनि जो एहतिजाज। तैयब भरसां नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते डबल सेलर जे मज़दूरनि सजाद लाड़क, अज़ीज़ लाड़क ऐं ॿियनि खे नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए मोबाइल फोन रोक रक़म फुर करे फरार थी विया। फुरवाके खिलाफ डबल राइस मिल जे सेठ शंकर लाल सेलरन जे जमादारन सिकंदर अली घांगरो, मोहम्मद जुमन जलबाणी, शकील अहमद जलबाणी, अब्दुल वाहिद जोयो, उबैदुल्ला जलबाणी, इसहाक लाड़क जी अगवाणी में एहतजाज करे नारेबाज़ी कई। इन मौके ते एहतजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रतोदेरो ऐं उन जे भर पासे जे इलाइक़नि में बदमनी चोट चढ़ी वई आहे। जेको घरां थो निकिरे उहो फुरिजी थो वञे। हुननि चयो त असां वाक़ई ॾींहुं रतोदेरो थाणे ते एनसी में दाख़िल कराई आहे। फुरथियल सामान रिकवर न थियो त रतोदेरो जे मज़दूरनि तरफ़ां इंडस हाईवे ते धरणो हयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।